नासिन सांगर जो शाह अब्दुल लतीफ़ पार्क इंतजामी लापरवाही सबब उजड़ी वियो, शहरी तफरीह खां महरूम आहिनि। इन हवाले सां पेश आहे असलम मेमून जी हीअ रिपोर्ट। असीं हिन वक़्तु सांगड़ शहर जे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे नाले सां वाबस्ता पब्लिक पार्क में मौजूदु आहियूं। ही उहो पार्क आहे जेको 1992 जे ॿोॾ में तबाह थियो ऐं उन खां वठी अॼु ॾींहं ताईं मुकमिल तौर ते ही तबाह आहे। हिननि 32-33 सालनि में सरकार हिन तरफ़ को ध्यानु न ॾिनो। न सिर्फ़ु हिन पार्क तरफ़ को ध्यानु न ॾिनो, पर सांगड़ शहर वाहिद उहो शहर आहे जेको ज़िले हेडक्वार्टर हुअण जे बावजूदि उते को बि पब्लिक पार्क कोन्हे। माण्हू जेके आहिनि उन्हनि खे का बि विंदर जी जॻह कोन्हे ऐं उहे परेशान थियनि था। लतीफ़ पार्क ते बि किरोड़े रुपया ख़र्च कया विया, पर उहे बि कंहिं बि कमु न आया ऐं हिते चौदीवारियूं त ठाहियूं वियूं, पर उहे चौदीवारियूं बि जेके आहिनि उहे ज़मीन खां 4 फुट हेठि आहिनि, जंहिं सबबु हिते पाणी बीहे थो। अचो त उन हवाले सां सांगड़ वासियुनि खां मालूम कयूं त हू हिन बाबति छा था चवनि। असां सां हिन वक़्तु सांगड़ शहर जो नाले वारो समाजी कारकुन जब्बार जुणे जो मौजूदु आहे। उन खां मालूम कयूं था त सांगड़ में आख़िर पब्लिक पार्क छो कोन्हनि। जी जबर, छा सूरत हाल आहे? लतीफ़ पार्क इहा तमामु सुहिणी पार्क हूंदी हुई। हिते वण टिण हूंदा हुआ, ॿूटा हूंदा हुआ, विच में हिकिड़ो वाह जंहिं हूंदो हो, जंहिं वट हूंदो उहो वहंदो हो ऐं तमामु वसंदड़ पार्क हुई। जॾहिं असीं हिते क्रिकेट रांदि हणींदा हूंदासीं तॾहिं माना सावक तमामु घणी खजिनि जा हूंदा, वण हूंदा, पर अॼु ॾिसूं था त गंद किचिरो ऐं ढेर लॻिया पिया आहिनि। किरोड़ो रुपया ख़र्च हुअण जे बावजूदि बि अञा ताईं पार्क जे फाल कोन थी सघिया। हाणे जेके चिल्ड्रन पार्क हुई या ॿियूं पार्कूं हुयूं उहे सभु ख़तमु थी चुकियूं आहिनि। हिकिड़े ज़िले वारी पार्क आहे, उहो बि हुते मख़सूस सिर्फ़ु कॾहिं को खुलंदी आहे, को ऑफिसर ईंदा आहिनि त तॾहिं खुलंदा, न त बंदि पिया हूंदा आहिनि। ऐं ॿियो सोसाइटी वारी पार्क त ख़तमु थी वई, हुते बि कब्ज़ा थी विया आहिनि। त ही पार्क जेकी अहम पार्क हूंदी हुई, पर उहा बि अॼु वीरानी लॻी पई आहे। उते गंद किचिरो ऐं कब्ज़ा ग्रुप सॼो वधी वियो आहे ऐं तमामु घणा कब्ज़ा थी विया आहिनि। त उन लाइ सांगड़ जो जेको नौजवान आहे, जेको ॾींहों ॾींहुं मंशात या आयस जे मुख़्तलिफ़ नशनि में जेको वञे पियो, उन जो कारण इहो आहे जो तफ़री मां कोन्हे का। जे तफ़री जा मक़ाम हुजनि, किथे फैमिली वेहे ऐं सुठो माना टाइम गुज़र सफ़र, पर उहो कोन्हे को। असां इंतिज़ामिया खे, ज़िले इंतिज़ामिया सिंध हुकूमत खे चवंदासीं त सांगड़ में हिकु सुठी पार्क क़ाइमु कई वञे या इन पार्क फ़ाल कयो वञे। सांगड़ शहर में 1967 धारी लतीफ़ पार्क जो बुनियादु विधो वियो। उन खां पोइ 1990 में जॾहिं ॼाम सादिक अली सिंध जो वज़ीर आला बणियो त उन सांगड़ जे तरक़ी लाइ सांगड़ में 3 पार्कनि जो बुनियादु विधो, जेको हाउसिंग सोसाइटीअ में अल मंसूरा कॉलोनी में ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जे भरिसां क़ाइमु कया विया। उन्हनि पार्कनि जी सूरत हाल साॻी लतीफ़ पार्क जहिड़ी आहे। इन बाबति फेडरेशन ऑफ कॉमर्स जो अॻवान हाजी यामीन कुरैशी ॿुधाए थो त इहो चवण ते पार्क न आहे, इन ते त इतफ़ाक़ नथो कयां। पार्क ते अलहमदुलिल्लाह असां वटि अहिड़ा अहिड़ा पार्क आहिनि जेका नामी गिरामी पार्क हुआ, पर उहो माना हींअर हालत हुननि जी इहो आहे त उते कुता बि जेका वञणु पसंदि नथा कनि, छो त उते हालत एॾी लॻी पई आहे। इंतिज़ामी अमूर जेका आहिनि ख़ुदि तबाह बर्बाद लॻा पिया आहिनि। हाणे हालत जीअं पार्क में तव्हां बीठा आहियो, इहो सांगड़ जी मेन जेकी हाउसिंग सोसाइटी आहे जंहिंमें इहो पार्क आहे, इन जे भर में तव्हां मस्जिद ॾिसंदा, बिलाल मस्जिद आहे, वॾी मस्जिद आहे, इहो वॾो पार्क आहे ऐं मेन सोसाइटी जो पार्क आहे। इन खां अलावा लतीफ़ पार्क आहे, उहो बि अर्ज़ा दराज़ खां जंहिंमहिल असीं नंढा हूंदा हुआसीं उते रांदि बि कंदा हुआसीं। उते वञी माना वॉलीबॉल जो बि ग्राउंड हो, उते मक़सदु तव्हांजो टेलीविज़न बि लॻल हूंदो, उन ज़माने में टेलीविज़न लॻल हूंदो हो। ऐं हिते जदीद दौर आहे, उनजी हालत इहो आहे त बारिश अचे थी, घटि में घटि 4-4, 5-5, 6-6 फुट उते पाणी बीठो हूंदो आहे। उन खां अलावा हाउसिंग सोसाइटी खां अलावा तव्हांजो अल मंसूरा कॉलोनी में पार्क आहिनि, उन खां अलावा खाने पोएं पासे हिते पार्क आहे, पर पार्क त आहिनि। हैरानगी वारी ॻाल्हि आहे त सिटी सांगड़ आहे, ज़िलो सांगड़ मादनियात खां माला माल ज़िलो आहे ऐं असांजो ज़िले ई हेड क्वार्टर आहे। सांगड़ उहो ज़िलो आहे जेको ज़रायत जे हिसाब सां ॾिसो तेल ऐं गैस सां मालामाल लॻो पियो आहे, लेकिन असां अहिड़ियुनि जेके नेमतुनि खां महरूम आहियूं। हाणे सांगड़ में असां जॾहिं नंढा पढ़ंदा हुआसीं तॾहिं राणी बाग जे नाले सां प्रेस क्लब वटि हिकिड़ो पार्क हूंदो हो, तॾहिं हुनजी मालिकी हुई, बाक़ाइदे पार्क हुयो, जेके ॿहिराड़ीअ मां अलाए किथां किथां ॿाहिरनि इलाइक़नि में या जिथां बि वीचारियूं ख़वातीन या मायूं ईंदियूं ख़रीदारी या छाजे लाइ त हिते जी साह पटींदियूं हुयूं। लेकिन बदकिस्मती सां हींअर सांगड़ ज़िले में जेके पार्क आहिनि, सोसाइटी जिते पाण बीठा आहियूं, या अलमनसुरा कॉलोनी आहे, या जेको चिल्ड्रेन पार्क आहे, हाणे त इन्हनि जी जेका हालत आहे सा साख़्ता तव्हांजे साम्हूं लॻी पई आहे। को बि जेको आहे हिन ते ध्यानु कोन पियो ॾिए, अलाए छाजे करे।
त मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त जॾहिं मालामाल आहे सभु कुझु आहे त हिननि जेके पंहिंजा ही पार्क आहिनि हिते वॾनि वॾनि शख़्सियतुनि जा बोर्ड त ज़रूरु लॻा, लेकिन हुन ते अमल कोन्ह थियो। जेकॾहिं अमल थियो त हुनजी मालिकी कोन्ह थी। हाणे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां त जेको चिल्ड्रेन पार्क आहे, डिप्टी कमिश्नर हूंदो ज़ोए मुश्ताक, उन टाइम ते हुन हिकिड़ी कमेटी ठाही जंहिंमें जेको असिस्टेंट कमिश्नर हुनजो चेयरमैन हो ऐं चैम्बर ऑफ कॉमर्स जो मास्टर शेर मोहम्मद ऐं मामा हाजी यामीन उन कमेटी जा मेंबर आऊं बि हुउसि, हैंड्स जो मंसूर हुयो, काफ़ी सारा हुया। त उन्हनि जेको आहे सो काफ़ी सारो 2-3 साल हुनखे हलायो बाक़ाइदे, पर तरीक़े सां हुनजी देखभाल थी, पाणीअ जो मसइलो हल थियो, उन टांकी लॻी, उन खां पोइ जेके झूला टुटंदा या छा हुनजी मालिकी थींदी त हलंदो। उन खां पोइ हाणे उनजी बि जेका साॻी सूरत हाल थी वई आहे, ड्रबा वॾा थी विया आहिनि। असलम मेमन ही जंहिं पार्क में तव्हां बीठो हाउसिंग सोसाइटी मेन सांगड़ जो डिफेंस चयो वेंदो आहे इनखे। ही तव्हां जेकॾहिं तव्हांजो कैमरामैन घुमाए त तव्हांजे साम्हूं टोटल ॾिसी वठंदव। ही हाणे हींअर पार्क न आहे, हींअर मंशियात जो वॾो आहे। हिते राति जो असां कई दफ़ा कंप्लेनूं कयूं आहिनि की राति जो मवाली वेही अची हिते शराब ऐं नशो था कनि। ठीकु आहे, हाणे सिहतमंद मुआशिरो त वियो थी परे, पर असां चऊं था हाणे ख़ुदा करे या त इन पार्क खे कनि अलाट करे छॾनि त माण्हू हिते वेही रहनि त असांजी हिननि मॉडलनि खां बि जान छुटे। बल्दिया खे महकमनि खे बार बार दऊं कंदे चई अभी करवाते पर इहे पार्क जे साम्हूं तव्हां हालत ॾिसी वठो। बाक़ी ख़ुदा को हिननि खे पुॼे गवर्नमेंट खे, बाक़ी असां खां त ज़ोरनि रड़ियूं करे 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 तबाह थी वई सॼी असांजी सोसाइटी बि ऐं माण्हू बि। पर किथे थो वञे इहो तेल ऐं इहो हिनजी जेको रॉयल्टी आहे इहो किथे थी वञे। असांखे त एतिरा साल थी विया आहिनि जॾहिं खां वठी तेल ऐं रॉयल्टी शुरू थी आहे, असांखे न ॾिसण में आई आहे की उहो आहे किथे, केरु थो इस्तेमालु करे, उहो कंहिंजे अंडर आहे, केरु थो यूज़ करे, अवाम जे मथां लॻे थी या फ़रिश्तनि जे मथां लॻे थी उहो रॉयल्टी। सांगड़ शहर में ॼाम सादिक अली जे वॾारत वारे दौर में जेके 3 पार्क क़ाइमु थिया, उन मां हिकु पार्क जेको आहे अल मंसूरा कॉलोनीअ में क़ाइमु थियो। उन पार्क जी हालत उहा ॾिसंदव त उहो मुकमिल तौर ते तबाह थियल आहे। इन बाबति वकील मोहम्मद अली लिगारी ॿुधाए थो। सिंध गवर्नमेंट जो सॼो बजट, बल्दिया जो बजट सॼो करप्शन जी नज़र थियो थो वञे। हीअ जेका तव्हां ॾिसो पिया अलमनसूरा कॉलोनी, ही 1960 में तामीर ठही आहे। हाउसिंग सोसाइटी ऐं अलमनसूरा 1960 में ठही आहे। हाणे 1960 खां वठी हाणे तव्हां साल लॻायो 60-64 साल में 65 साल में पार्क न ठाहे सघिया आहियूं, न अलमनसूरा जो न सोसाइटी जो। उन खां पुराणा जेके पार्क आहिनि, पोइ को बि सांगड़ में पब्लिक लाइ जेको आहे को बि पार्क कोन्हे। हिते OGDC जा पैसा अचनि था मुख़्तलिफ़ मदन में, रोड रस्तनि लाइ, स्कूलनि लाइ, पब्लिक पार्कनि लाइ। हू सभु पैसा अलाए केरु खायो था वञनि, फ़रिश्ता था खायो वञनि, ॿियो खायो था वञनि। सो सांगड़ में को पार्क कोन्हे। असांजी सभिनि जी दांह आहे। तव्हां पाण ॾिसो पिया, तव्हां ॾिसो हिन पार्क जी हालत पूरे सांगड़ में ॾिसो, को बि पब्लिक पार्क कोन्हे। सो असां गवर्नमेंट अपील कंदासीं गवर्नमेंट खे त भई महिरबानी करे को त किथे पब्लिक लाइ, को फैमिली लाइ, को वॉक करण लाइ, को वेहण लाइ को त पार्क ठाहियो। 35 साल अॻु ज़िले काउंसिल जे भरिसां क़ाइमु कयल चिल्ड्रेन पार्क, जंहिं ते बि कई भेरा जेको आहे करोड़े रुपया ख़र्च कया विया, पर उन जे बावजूदि उहो पार्क आवाम लाइ कॾहिं बि काराइतो साबित न थी सघियो आहे। इन हवाले सां नाले वारो समाजी कारकुन अज़ीम रूजो ॿुधाए थो। सांगड़ सिंध जो बदनसीब शहर आहे त हिते आवाम लाइ कंहिं बि क़िस्म जी का तफ़री सहूलियत कोन्हे। हिते लाइब्रेरी कोन्हे, हिते माण्हुनि जे वेहण लाइ का जॻह कोन्हे। ही पार्क जेके हुआ जिते फैमिलीज़ खे का ॿारनि खे का तफ़री मिली सघे, उन क़िस्म जा ही पार्क कुझु साल अॻु में ठहिया ऐं 3-4 पार्क ठहिया, पर बदकिस्मतीअ सां हींअर उन्हनि मां हिकिड़ो बि फ़ाल कोन्हे। ही तव्हां पाण हिते ॾिसो पिया पार्क ते, हिते झूला लॻा पिया आहिनि, हिते वण ॿूटा लॻा पिया आहिनि, पर हिन जी का संभाल न आहे। उनजे करे हिननि ॿूटनि जी हालत बि, वणनि जी हालत बि ख़राब थी आहे। हिते ड्रब कांडेरा ॼमी हिकिड़ो जहिड़ो झंग जी सूरत हाल अख़्तियार करे वियो आहे। जॾहिं गवर्नमेंट करोड़े रुपया ख़र्च करे अहिड़ियूं स्कीमूं हिते लॉन्च कयूं त पोइ उन्हनि जी संभाल करणु खपे हा, जेका ज़िलई इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी हुई। लोकल गवर्नमेंट आहे, ज़िलई काउंसिल आहे, उन्हनि खे ही संभालणु खपनि हा, म्यूनिसिपल कमेटीज़ खे संभालणु खपनि हा, पर कंहिंजी बि इन तरफ़ तवजा न आहे। हिकिड़ी अफ़रा तफ़री जो शिकार थिए थो ऐं नौजवान जेको आहे सो जहिड़ा फॾा मारकुट फुरलुटे इहे सभु शयूं। इन जे करे जो असां वटि न पार्क आहे, न लाइब्रेरी आहे, न के रांदि जा के अहिड़ा सुठा मैदान आहिनि जिते असां उन्हनि खे का सिहतमंद सरगर्मी ॾेई सघूं। असलम मेमून, KTN न्यूज़ सांगड़।